نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم یا ایہا الذین آمنوا اطیعوا اللہ واطیعوا الرسول واولی الامر منکم فإن تنازعتم فی شیء فردوه الی اللہ والرسول ان کنتم تؤمنون باللہ والیوم الآخر ذالک خیر و احسن تأویلا آمنت باللہ صدق اللہ العلی العظیم۔ اللہ تعالیٰ جے لاریب کتاب کلام مجید فرقان حمید جی سورہ نساء منجھا 59 آیت تلاوت کئی ویا اساں ایمان وارن کے رب ذوالجلال جو خاص حکم تے اے ایمان وارو اللہ جو حکم منو یا ایہا الذین آمنوا اطیعوا اللہ ان کھاں پو واطیعوا الرسول ऐं संदसि रसूल जी इताअत फर्मा बरदारी कंदा रहो व उलिल अम्र मिनकुम ऐं जेकी अव्हां जा हाकिम या साहिब अमर आहिनि अव्हां उन्हनि जी रइयत आहियो त उन्हनि जी बि ॻाल्हि मञो उन्हनि जो हुकुम बि मञो इहो इन जे करे जो उन्हनि जी मुल्की ज़िम्मेवारी मुल्की रियासत जे हवाले सां जेके अहकामात आहिनि जारी कनि था त जीअं अमुन अमान सुख सलामती क़ाइम दाइम रहे। फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फ़रुद्दूहु इलल्लाहि वररसूल इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल्यौमिल आख़िर पर जेकॾहिं तव्हां में कंहिं शइ में इख़्तिलाफ़ या झगड़ो थी पवे हाणे अल्लाह ताला फरमाए थो त उन सूरत में संदसि रसूल तरफ़ फ़रुद्दूहु इलल्लाहि वररसूल उन झेड़े या झगड़े जी सूरत में सब खां पहिरियां अल्लाह ताला जे तरफ़ ऐं संदसि रसूल तरफ़ रुजू करियो यानी क़ुरान ऐं हदीस जे हुकुमनि ते हिक ॿिए खे परखियो त असांजो जेको बि मुआमिलो आहे इन जे बाबति क़ुरान करीम छा थो फरमाए ऐं असांखे हुज़ूर अलैहिस्सलाम जो फ़रमान छा थो ॿुधाए। जॾहिं अव्हां क़ुरान ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जे फ़रमान खे परखींदो त यकीनन कामयाब थींदो। इन कुंतुम तुमिनून बिल्लाहि वल्यौमिल आख़िर ज़ालिक खैरुन व अहसनु तअवीला जेकॾहिं अव्हां अल्लाह ऐं आख़िरत जा मञींदड़ आहियो त उन में ई अव्हां लाइ भलाई आहे ऐं बहितरीन अंजाम आहे यानी अव्हां ईमान रखो था अल्लाह साईं फरमाए थो मोमिन आहियो छो त पहिरियां ख़िताब या अय्युहल्लज़ीन जे लफ़्ज़नि सां ईमान वारनि खे आहे ऐं उन खां पोइ अल्लाह साईं चए थो वल्यौमिल आख़िर जेकॾहिं अव्हां आख़िरत खे बि मञो था तस्लीम कयो था त हिकिड़ो ॾींहुं मालिक यौमिद्दीन रोज़े जज़ा जो अचिणो आहे जंहिं ॾींहुं असां खां हिसाब वरितो वेंदो ज़ालिक खैरुन व अहसनु तअवीला त इन्हीअ में अव्हां जी भलाई ऐं बहितरीन अंजाम आहे त अव्हां उन्हीअ ते अमल करियो। अल्लाह ताला जे फ़रमान खां पोइ अचो त फ़क़ति हिकिड़ी हदीस मुंहिंजे आका रहमत लिल आलमीन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बि पढ़ूं छो त हिन आयत में अल्लाह साईं फरमायो त अल्लाह जो हुकुम ऐं संदसि रसूल जी पैरवी करियो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु ॿुधाए थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन्नमल अअमालु बिन्नियात व इन्नमा लिअम्रिइन मा नवा फमन कानत हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही फ़हिजरतुहु इलल्लाहि व रसूलिही वमन कानत हिजरतुहु इला दुनिया युसीबुहा अव इम्रअतिन यतज़व्वजुहा फ़हिजरतुहु इला मा हाजर इलैहि मुत्तफ़िक़ुन अलैहि हदीस आहे त बेशक सभिनी अमलनि जो दारो मदार नीयतुनि ते आहे ऐं हर शख़्स खे उहो ई मिलंदो जंहिंजी हुन नीयत कई हूंदी त पोइ मिसाल तौरु जंहिं शख़्स अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ यानी अल्लाह ऐं रसूल जी रज़ा लाइ हिजरत कई हूंदी त उहा हिजरत वाक़ई अल्लाह ऐं संदसि रसूल जे लाइ हूंदी पर जेकॾहिं कंहिं शख़्स दुनिया हासिल करण लाइ या कंहिं औरत सां शादी करण लाइ हिजरत कई हूंदी त उहा हिजरत दुनिया जे हासिल करण लाइ या औरत लाइ शुमार कई वेंदी खेसि अल्लाह ऐं संदसि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रज़ा हासिल करण लाइ न थी सघंदी। हीअ हदीस इल्म हदीस जी सभ खां वॾे आलिम
امام بخاری رحمت اللہ علیہ پانچے جگ مشہور کتاب صحیح بخاری جی شروعات میں پہری حدیث لکھی ہے۔ حقیقت یہ ہے کہ ان حدیث جو مفہوم ایترو توسیع ہے جو پورے دین اسلام جو بنیادی ان حدیث تے رکھی سکے تو چھو تا عقیدو بھی تنہیں قبول پاؤندو جنہیں نیت صاف ہوندی، عمل بھی ان وقت مقبول تھیندو جنہیں نیت میں کھوٹ نہ ہوندی۔ جے کریں کہ شخص جو کو بھی عمل ظاہری طور کیترو بھی کھنی سٹھو چھو نہ ہو جے پر جے کریں ہن اللہ جے رضا خاطر نہ کہو آ تو ان جو اللہ وٹ کو بھی اجر ऐं ثواب کون۔ ایڑے عمل جو مثال رنج وانگر آ جن کے پرے کھاں پانی جی شکل میں ڈسبو آ حقیقت میں تو ہوندی رنج آ پر جے کریں کو بھی انجایل رنج کے پانی سمجھی اگتے ودے ऐं رنج میں پہچندو ڈسندو تو پانی تو بالکل نہ ہے، تنہیں کرے ان کے تکلیفن ऐं پشیمانن جو منہ ڈسنو پوندو۔ مثال طور ایک تکلیف ان جی ہوندی ان کے ऐं ॿियो वारीअ में पंधु हूंदो अहिड़ी तरह हुन खे पशेमान बि थींदी। हिकु त हुन रुञ खे पाणी छो सम्झो, ॿियो त हुन अजायो पंधु करे पाण खे वधीक उञ में अञा बि उञारो कयो। अहिड़ी तरह जेको शख़्स अल्लाह ताला जी रज़ा लाइ नेकीअ जो कमु नथो करे पर हुन जी नीयत में माण्हुनि जो ॾेखाव आहे, रियाव आहे त जीअं ॾिसण वारा खेसि मुत्तकी ऐं परहेज़गार सम्झनि त वॾो अलाह वारो आहे, या माण्हुनि जी मलामत या हुकूमत जी सज़ा खां बचण ख़ातिर चोरियूं करे सीना ज़ोरियूं करे वरी ॾाढ़ी रखी पटका ॿधी ॾंदनि ॾेई ॾाढो 5 वक़्त निमाज़ ते बीठो हुजे त जेको बि ॻोठ वारो माण्हू चवनि साईं हीउ त वॾो नेक निमाज़ी आहे, यानी हू रुगो पंहिंजी शक्लो शबाहत खे तब्दील करे थो त मतां पुलिस जा पादर लॻनि या हुकूमत जो को माण्हू चवे थो बाबा तूं अहिड़ा कम छो थो करी त हू पंहिंजे उन वेस खे लिकाइण जे लाइ दीनी वेस अपनाए थो। अहिड़े क़िस्म जो को बि नेक कमु करे थो त उनखे क़यामत जे ॾींहुं उन रुञ वांगुरु ॾिसंदो जंहिंखे पाणी सम्झी धोखो खाधो हुअईं। पर जीअं कोई रुञ में पहुची तकलीफ़ुनि ऐं पशेमाननि में फासी वञे थो तीअं नीयत जे खोटे इंसान खे बि क़यामत जे ॾींहुं इलाही अज़ाबनि तकलीफ़ुनि ऐं पशेमाननि सां मुंहुं ॾियणो पवंदो। इन हदीस पाक जी ताईद में कुछ ॿियूं हदीसूं मौजूद आहिनि। मिसाल तौर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जे ॾींहुं समूरनि इंसाननि खे संदन नीयतुनि मुताबिक़ उथारियो वेंदो। तंहिं करे ज़रूरी आहे त हर नेक कमु करण खां अॻु सोचिजे त इहो अल्लाह जी रज़ा लाइ आहे या कंहिं शख़्स जे ॾेखार लाइ या ख़ुशि करण जे लाइ आहे, फिलाणो ख़ुशि थिए। जेकॾहिं अल्लाह जे राज़ पे हासिल करण लाइ आहे त न रुगो अल्लाह ताला वटि क़बूल पवंदो ऐं उन जे बदिले हमेशह सुकून वारी ज़िंदगी यानी जन्नत मिलंदी, पर उन सां गॾु दुनिया में बि सुकून ऐं राहत नसीब थींदी। छो त जेको कमु अल्लाह जी रज़ा लाइ हूंदो त उन में सुकून ऐं मज़ो बि ईंदो। मिसाल तौर अल्लाह जे राज़ पे लाइ निंड फिटाए, सख़्त सर्दी में जॾहिं तहज्जुद जी निमाज़ पढ़ी वेंदी आहे त उन वक़्तु तहज्जुद गुज़ार खे ओजागे ऐं थधि जी का परवाह न हूंदी आहे। सम्झो न त मां अल्लाह जी रज़ा वास्ते उथियो आहियां, मूंखे तहज्जुद ख़ुदा जी रज़ा वास्ते अदा करिणो आहे, पर हुनखे थधि ऐं ओजागे जे बदिरां अञा सुकून ईंदो आहे त मां सुकून जी तरफ़ वञी रहियो आहियां, निमाज़ जी तरफ़ वञी रहियो आहियां। अहिड़ी तरह जेकॾहिं को शख़्स अल्लाह जे रज़ामंदे लाइ रमज़ान जा रोज़ा रखंदो आहे त उनखे बुख उञ ऐं सख़्त गर्मीअ जी परवाह न हूंदी आहे, पर जॾहिं खेसि उञ में शिदत अची वेंदी आहे त उन वक़्तु रोज़ेदार खे अञा बि वधीक ज़हनी करार ईंदो आहे। तर उञ त आहे पर रोज़े सां आहियां, बुख त आहे पर रोज़े सां आहियां, सुकून हासिल करिणो आहे। ऐं उन जी कैफ़ियत छा हूंदी आहे? रमज़ान मुबारक महिमान आहे, पर मां चवां थो त असीं महिमान आहियूं। रमज़ान त वरी फिरी ईंदो साल खां पोइ, असीं हुजूं अलाए न हुजूं। कैफ़ियत इहा हूंदी आहे त जेको रोज़ा रखी करे रोज़े जो लुत्फ़ हासिल कंदो आहे, सुकून हासिल कंदो आहे, मज़ो हासिल कंदो आहे, ऐं जेको रोज़ा न रखंदो आहे, रोज़ा न रखंदड़ उहो बेचैन बेक़रार, ऐं रोज़ा रखंदड़ माण्हू वरी जॾहिं शवाल जो ईद जो चंड नज़र ईंदो आहे त उनजे अखियुनि में ॻोढ़ा तरी ईंदा आहिनि त रहमत भरियो महीनो अॼु अलविदा करे वियो, रमज़ान मुबारक अॼु अलविदा, यानी उनजे वञण जो उन रोज़ेदार जे दिलि में सदमो हूंदो आहे, उनखे ॾुख हूंदो आहे त यार वरी ज़िंदगी में नसीब थिए अलाए न थिए, छो त हुजनि हुनजे रोज़नि रखण जी नीयत छा हुई? अल्लाह ताला जी रज़ा हुई न। पोइ रब्बुल आलमीन उनखे तौफ़ीक़ ॾिए थो त बंदा हाणे जेका तो निदामत शर्मसारी कई आहे मूं रब जी रहमत बि कुशादी आहे। पर जेकॾहिं को शख़्स कंहिं ॾेखारण ख़ातिर या माहौल जी मजबूरी सबबु निमाज़ पढ़ंदो या रोज़ा रखंदो आहे त उनखे न निमाज़ लुत्फ़ ॾींदी न रोज़नि में करार ईंदो। हू निमाज़ जहिड़ी अहम इबादत खे बि चंद
मुख़्तलिफ़ मरहलनि सां मुख़्तलिफ़ ढोंगनि जे ज़रिए गुज़ारींदो आहे। उनजी निमाज़ न हूंदी आहे बल्कि हिकिड़ो ढोंग हूंदो आहे। ऐं रोज़नि जी इबादत खे नफ़्स ते बार पियो सम्झंदो, केॾी महिल तो सिज लहे त वारो कयां, रोज़ो खोलियां। ऐं रमज़ान जूं वेठो तारीख़ूं ॻणींदो, ई रमज़ान ही महीनो ॾाढो वॾो थी वियो आहे, रमज़ान गुज़रे ई नथो, रोज़ा ख़तम ई नथा थियनि। हू उन्हनि खे बार सम्झंदो, पर अहले ईमान जे लाइ ईअं न आहे। छो त अहिड़े माण्हूअ जे लाइ न ख़ुदा ही मिला, न विसाले सनम, न उदर के रहे न इधर के रहे। उहो माण्हू न अल्लाह जो हूंदो आहे न पंहिंजो हूंदो आहे, छो तो पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि कंदो आहे फ़क़ति हिन दुनिया जे ख़ातिर। उन खां सवाइ जंहिं कम में नीयत साफ़ आहे त बरकत बि पवंदी। अल्लाह साईं उन कम करण वारे ते हमेशह रहमत वारी नज़र फरमाईंदो आहे। जेकॾहिं नीयत में खोट आहे त कम बि बेबरकतो थी वञे थो। शाल रब करीम असां खे अमल ऐं हिदायत जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। कलाम मजीद ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमाननि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।